प्रभु जी रजा में राजी रहे। महाराष्ट्र में हिकिड़ो गांव, हाणे त शहर आहे, नालो हुनजो आहे शेगांव। उते हिकिड़ा ॾाढा महान संत थिया, संत गजानन स्वामी। तव्हां उन्हनि जो नालो ॿुधियो हूंदो, महाराष्ट्र जा शेगांव जा संत, ॾाढा पहुतल संत। उन्हनि खे कुझु नौजवान हिकु बार मजाक मस्ती थी त हाथापाईअ ते हली आया। नौजवान उन्हनि खे डंडे सां गन्ननि सां मारण लॻा, ॾाढो मारियो संतनि खे। संत वीचारा भोला भाला, उन्होंने एतिरो तक न चयो भैया मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे, ठीकु आहे, अॼु भॻवान जी इहा लीला हूंदी। हाँ, गन्ननि सां ॾाढो मारियो संतनि खे, गन्ना बि ॿ टुकड़ा थी विया, एॾा गन्ना हुया। पोइ आख़िर उहो नौजवान थकिजी विया। पोइ संत गजानन उथिया, उहे जेके गन्ना हुया उहो समेटे करे विया ऐं हुनजो गन्ने जो रस कढी आया, उन्हनि खे ई पीआरियो जे मारियो। उन्हनि खे खणी आया कि बाबा ये छा थो करे, कि तव्हां मारे मारे थकिजी पिया हूंदो, भाई थोड़ो गन्ना रस पियो। एॾी शर्म आई उन्हनि खे कि अरे असां हिन महात्मा खे मारियोसीं। ओहो, ओॾी महिल बि संत उन्हनि जो भलो था चाहिनि। मंद करत जो करें भलाई, इहो भक्त आहे जेको बुरे सां बि भलो हले। चओ हरे राम। अरे भले सां भलो हलण त इहो मानव धर्म आहे, इहो कर्तव्य आहे, इहो सभिनीनि खे करिणो आहे। पर कोई बुरे सां बि भलो हले, इहो ई संत आहे, इहो ई भक्त आहे। चओ जय श्री कृष्ण।